बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू इत्तक़ू बिस्सिद्क़ाक़ वला तत्तबिऊ खुतवातिश शैतान इन्नहु लकुम अदुव्वुम मुबीन। सफ़ू जमात वारी नमाज़ वारी थींदी हुई न वक़्तु मजलिस जी सूरत आहे मोहम्मद वाले मोहम्मद पुरंदर सलावत चंगी ॻाल्हि सां मुतसिल थींदे पंहिंजे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदासीं। असां कल्ह चयोसीं त आज़ादारी अहल बैत जे मज़मूनियत जो इज़हार असांजो इज़हार था कयूं त अहल बैत मज़मून उन ते पंहिंजे तरीक़े सां हर इंसान असांजा पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां ग़म जो इज़हार करे थो। केरु रोइण जे ज़रिए पंहिंजे ग़म जो इज़हार थो करे, केरु मातम जे ज़रिए पंहिंजे ग़म जो इज़हार करे थो, केरु लोहे जे ज़रिए पंहिंजे ग़म जो इज़हार करे थो, केरु लिबास स्याह पाए पंहिंजे ग़म जो इज़हार करे थो। सभु ग़म जो इज़हार अहल बैत जे मज़मूनियत में सवाल इहो आहे त अहल बैत जी इहा मज़मूनियत असां छो था बयानु कयूं, इन जो सबबु छा आहे? ऐं इहा मज़मूनियत हिकिड़े साल न बल्कि हर साल बयानु थी ऐं ख़ासि तौर ते मुहर्रम सफ़र रबीउल अव्वल जी 8 तारीख़ ताईं उन खां पोइ बि सॼो साल उन्हनि जे घरनि में या इमाम बारगाह में मजालिस में ग़म जो इज़हार थींदो रहे थो। आख़िर जो मक़सदु छा आहे? ग़म जे इज़हार जो मक़सदु अहल बैत जी मज़मूनियत बयानु करणु आहे। अहल बैत जी मज़मूनियत असां बयानु कयूं था त छो, छा था चाहियूं हुन जे ज़रिए? वरी दोहरायां ताकि अॻे बराबर में सम्झातो थी सघे। असां चयो हुयोसीं त इहो ग़म जो इज़हार इन करे आहे ताकि अहल बैत सां दुनिया वारनि जी दिलि लॻे, दुनिया जे मुहबत जो मर्कज़ बणिजनि, दुनिया जा महबूब बणिजनि। दुनिया जा महबूब छो बणिजनि? ऐं इन जो ग़म जे इज़हार सां मुताबिक़ तव्हां मुताबिक़ करो पंहिंजे ज़िंदगी जो, पंहिंजे आस पास जो। तव्हांखे नज़र ईंदो त चाहे मज़मून कंहिं बि क़ौम जो हुजे, कंहिं बि दीन मज़हब जो, लेकिन मज़मून सां दिलि लॻणु इहा इंसान जी फितरत आहे। मज़मून सां दिलि लॻे थी, जंहिं ते ज़ुल्म
इंसान के दिल में या चाहत पैदा थिए थी त इन सां हमदर्दी कयां इन जी हिमायत कयां उन जे लाइ दिल झुके थी जेको मज़मून आखिर में जे मज़मूनियत जो इज़हार इन करे कयो थो वञे ताकि ही दुनिया जे मोहब्बत जा मर्कज़ बणजनि दुनिया हिननि सां मोहब्बत करे कि दुनिया हिन सां मोहब्बत करे इहो अहिड़े नमूने सां न आहे जहिड़े नमूने सां कुझु मुरीद जेको आहिनि पंहिंजे पीर जा मुरीद वधाए करे कुझु मुरीदनि जो छिको हूंदो आहे त उहा मुरीद त वधाइणा आहिनि जेतिरा वधाईंदे कोन हेतिरो परसेंटेज तोखे जेको आहे ॾण जो मिलंदो रहंदो आहे ही को मुरीद वधाइण वारो मसइलो न आहे आख़िर छो छा मोहब्बत जो मर्कज़ बणाइणो दुनिया वारनि जे मुसलमान जे मोहब्बत जो मर्कज़ ईसाई जे मोहब्बत जो मर्कज़ हिंदुनि जे मोहब्बत जो मर्कज़ मज़मूनियत बयान करे छो छा थींदो मुसलमाननि जे लाइ पहिरीं ॻाल्हि जेको आज कयां थो ऐं उन खां पोइ तव्हांजे ख़िदमत में जेका ॿियो मुसलसल आज कंदो रहंदुसि पहिरियों इहो आहे त हिननि जी मोहब्बत ईमान आहे इंसान मोमिन थियणु चाहे त हिननि जी मोहब्बत शर्त आहे हिननि जी मोहब्बत शर्त आहे हदीस मशहूर आहे जेका शिया सुन्नी ॿिन्ही वटि जेको आहे ऐं अमीरुल मोमिनीन अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम वसलाम पाण फरमायो आहे सही मुस्लिम में बाहे असांजी किताबनि में बाहे त रसूल अकरम जन मूंसां अहद कयो आहे त मोमिन सदाईं मूंसां मोहब्बत कंदो ऐं मुनाफ़िक़ कॾहिं मूंसां मोहब्बत न कंदो मोमिन मूंसां मोहब्बत कंदो इन जो मतिलबु आहे त इहा मोहब्बत ईमान इन मोमिन जो ईमान जा शर्त आहे तंहिंजे करे आहिल बैत खे असां दुनिया वारनि जे ख़ासि तौर ते मुसलमाननि जे मोहब्बत जो मर्कज़ बणायूं था ताकि अहल बैत उन जे ईमान जो हिसो बणिजी वञे उन जे ईमान जो हिसो बणिजी वञे ऐं तव्हां ॾिसो इन जे लाइ ही जेका आज़ादी आहे इहा इंतहाई दर्जे जी मोहब्बत जेका आहे उहा पैदा थी करे ऐं ईमान पैदा थी करे अब उसमें जेके रस्मूं आहिनि दुनिया में रवाज आहिनि के रस्मूं पहिरियों बि थियूं पियूं के रस्मूं ख़राबु हर तरह जा रस्म दुनिया में आहिनि रस्म रवाज उनखे चवणु आहे बार बार करे वञे वरी करे वञे उन मुद्दे ते उनखे रस्म रवाज चइबो आहे ही असांजी नमाज़ हिकु तरह जी रस्म बार बार 5 दफ़ा ये बार बार 5 दफ़ा करण सां छा मतिलबु छा थो थिए असां के वादी ईमान आहे काफ़ी न आहे नमाज़ छा चइबो नमाज़ छा थी करे वञे मूंखे ख़बर आहे दरगाह आहे दलील मूं दरगाह आहे बसि अल्लाह आहे नमाज़ बार बार छो कई 5 दफ़ा साॻियो सवाल आज़ादारी ये आज़ादारी हर साल छो ये बार बार साॻियो रहो छो ये बार बार साॻियो बयान छो छा थी लाइ छा थो थिए ॾिसो ये जेके तौर तरीक़ा ऐं रस्मूं थींदियूं आहिनि ये आहिनि इंसान जे ख़ुदि ईमान आहिनि मां तव्हांखे सोशलॉजी में वठी वञां थो 2 मिंट ऐं सोशलॉजिस्ट लाइ इलाही थोरा जा किताब उनजो हिकिड़ो छोकिरो तव्हांखे वो चवे थो त रिचुअल्स ट्रांसफॉर्म नॉलेज इनटू बिलीफ जुमलो नंढो आहे लेकिन एक चइजे त गज़ल रिचुअल्स ट्रांसफॉर्म नॉलेज इनटू बिलीफ
जेको रस्मो रवाज आहिनि इहे मालूमात खे ईमान में मटाईंदा आहिनि, मालूमात खे ईमान बणाए सघंदा आहिनि, ईमान में बदिलाए सघंदा आहिनि। कीअं? मिसाल इन ई आज़ादी जो मिसाल बटे साल अॻु इंडिया में आए हुओ वज़ीर जेको आहे हक़ीक़त माण्हू जंहिंजी शक्ल ॾिसी मां वज़ीर जेको आयो डॉक्टर वकील जी दावत ॾिनो थो वञे चैनलनि ते तव्हां ॾिठो हूंदो। उन चयो यज़ीद रज़ी अल्लाह यज़ीद रज़ी अल्लाह जॾहिं उन चयो यज़ीद रज़ी अल्लाह मुस्लमान जो काम न करे मुस्लमान ने टपकन उनजी बारे में ॻाल्हि कई हिकिड़नि तबक़नि जेको आहे उहो मुखालिफ़त कई जेके जिन इमाम हुसैन खे किताबनि में पढ़ियो आहे ॿुधो लेकिन आज़ादारी में नथा अचनि, आज़ादार इमाम हुसैन सां मुहबत जो ऐलान कनि था, इमाम हुसैन खे पढ़ियो वठनि मुताला कयो अथनि। उन्हनि जो जेको रिएक्शन हो उनजे ख़िलाफ़ उनजो वक़्तु ग़लति चयो सही न आहे। यज़ीद रज़ी अल्लाह ऐं जेको आहे उहो इमाम हुसैन हरकत वठी यज़ीद हरकत न उन पंहिंजे इन रिएक्शन जो ऐलान कयो, इज़हार कयो, लेकिन आज़ादार जेको रिएक्शन जो इज़हार कयो उहो छा कयो? उन्हनि चयो बाबा न सिर्फ़ु ग़लति आहे बल्कि रज़ी अल्लाह चई तो पाण पंहिंजो ईमान विञायो आहे, तूं पाण मोमिन कोन्हे, पाण मुस्लमान कोन्हे। हिननि जो फ़र्क़ु छा? उन्हनि सिर्फ़ु चयो त ग़लति आहे, हिननि चयो बाबा तूं ईमान ई विञायो, छाजे लाइ? इहो फ़र्क़ु छाजे लाइ? फ़र्क़ु करे आहे त हुसैन हुननि जे मालूमात जो हिसो हुयो, इल्म जो हिसो हुयो, ईमान जो हिसो नाहे। आज़ादात ने हिते अचे थो या हुसैन चवे थो या हुसैन चवंदे चवंदे हुसैन हुनजे ईमान जो हिसो बणिजी थो वञे। जॾहिं ईमान जो हिसो थो बणिजी वञे त हुननि पंहिंजे सिर्फ़ु इल्म जो इज़हार कयो, हिननि पंहिंजे ईमान जो इज़हार कयो, ईमान आहे। हाणे ख़बर पई असांखे छा थी आज़ादारी छा थी? हीउ जेको इमाम हुसैन असांजे ईमान जो हिसो आहे इहो आज़ादारी जो ॻाल्हि आहे। हीउ जेको अल्लाह असांजे ईमान जो हिसो आहे इहो नमाज़ जो ॻाल्हि आहे। हीउ जेको रसूल अकरम असांजे ईमान जो हिसो आहे इहो इबादत जो। जेका शइ बार बार दोहराईंदी आहे उहा इंसान जे मालूमात मां ईमान जो हिसो बणिजी वेंदी आहे। जॾहिं क़ुरान मजीद इंसान बार बार नमाज़ में पढ़े तो साॻी सूरत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन इहा हुनजे ईमान जो हिसो बणिजी वेंदी। तंहिंजे करे ही बार बार दोहराइण, हर साल आज़ादारी दोहराइण, साल में बार बार आज़ादारी करण, बार बार हुसैन करण, इहो पंहिंजे अंदर हुसैन ते ईमान खे मज़ीद मज़बूत करण जो तरीक़ो आहे। हीअ आहे आज़ादारी जे बाबति। इन करे असां अहल बैत खे मोहब्बत का मरकज़ बणायूं था ताकि इंसान वटि ईमान अचे। जेका फोड़ी आहे ॿी शइ कल वर्स कयोसीं, हाणे कल वारे जो कमु शइ जी मज़ीद वज़ाहत कंदासीं। जिन शुरू में मां न कयो ऐं विच में कयां थो, वक़्त ते असां नथा अचूं तंहिंजे करे मजलिस आम तौर ते असांजो तरीक़ो इहो आहे त बानी इंतज़ारु कंदो आहे त मोमिन अचनि त मजलिस शुरू कनि ऐं मोमिन इंतज़ारु कंदा आहिनि मजलिस शुरू थिए त वञो। हाणे कीअं ठहंदो आहे पाण में ठहूं तंहिंजे करे महिरबानी करे टाइम ते अचो। असांजो का 7:45 बजे मजलिस जेको आहे उहो शुरू कयूं था, 7:45 बजे ताईं पहुचो ऐं मजलिस जे शुरू में इंशाअल्लाह जेको आहे 10 मिंट सवालात जा रखंदासीं ऐं शुरू में मां हिन करे कोन कयो ताकि
जेके मोमिन कुझु अची वञनि था के सवालात करे सघो हिते बिहारे मौज़ूअ खे 10 मिंट सवालात जे हवाले कयूं था छा पोइ पंहिंजे मौज़ूअ जे हवाले सां ॻाल्हि कंदासीं कोई सवाल हुजे तो कल्ह गुज़ारिश कई आहे दीनी मज़हबी हवाले सां कोई सवाल जेको तव्हांजे ज़हन में उभरे त उनजो जवाबु ॾिनो वेंदो इन करे त सवाल इल्म जी कुंजी السوال مفتاح العلم علم कमरे में बंद दरवाजो बंद अथसि तालो ॾिनल अथसि अगरि इहो तालो खुलंदो त सवाल जे ज़रिए खुलंदो सवाल कंदो त इल्म जो दरवाजो इन करे सवाल लाज़मी भलो सवाल कनि था इल्म जे बारे में जी कोई सवाल बस सवाल न फिलहाल हिकिड़ो करता है दिल तय करता मर्जे जी फतवा ऐं हुकुम में सही जी जी मर्जे फतवा जी या हुकुम में जी जी फतवा आहे सिर्फ़ हुनजे तहक़ीक़ जो इज़हार त मुंहिंजी तहक़ीक़ चवे थी हिसाब सां त ॿ माण्हू चंड जी गवाही ॾियनि जेके आदल हुजनि त चंड साबित थिए इहो हुननि शुरू ॾेई छॾी हाणे खां पोइ पाण वञो ॾिसे हिन ते मापे त चंड जेको आहे उहो थियो या न इहो थियो फतवा फतवा जी मतिलबु आहे त हक़ीक़त जो नतीजो जेका हुन त हक़ीक़त जे क़ुरान सुन्नत मां जो नतीजो आहे इहा फतवा हुकुम इहो आहे त हाणे इन फतवा जे बुनियाद ते हुन ॿ गवाह हुन वटि पहुता जेके बयानु कनि था त असां हिन तरीक़े सां चंड थियो आहे ऐं आदिल गवाह आहिनि उनजे बुनियाद ते ही हुकुम थो करे त सुभाणे ईद आहे हाणे जेको चयो त सुभाणे ईद आहे इहो हुकुम आहे ऐं जेको बयानु करे थो त हिन तरीक़े सां चंड साबित थींदो आहे इहा फतवा आहे फतवा सिर्फ़ु मालूमात ॾियणु ऐं हुकुम ॿुधाइण त सुभाणे ईद अथव सुभाणे रोज़ सुभाणे ईद आहे इहा आहे हुकुम जी 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 माना चयो त आज़ादारी ईमान जो हिसो आहे मां चयो त आज़ादारी असांजे ईमान में इमाम हुसैन खे शामिल करे या आज़ादारी जे ज़रिए हुसैन असांजे ईमान जो हिसो आहे थोरो सवाल इन जो सबब जो सिंधी में चवंदा आहिनि त कुझु ॾोह खोटो कुझु ॾोहारो इहो ॾोह ॿिन्ही ॾे हिकिड़ो ॾोह असांजे जेके बयानु करण वारा आहिनि बयानु करण वारनि जो ॾोह इहो आहे त महबूब बणाइण जे बजाए साम्हूं वारे माण्हू का तौहीन जॾहिं शुरू कंदो त कोई कोन तंहिंजे करे हिकिड़ो ॾोह इहो लोहार हिकिड़ो ॾोह वरी लोह जो आहे छा वञी कयो कोई जेको ॻाल्हाए थो असांखे तंहिं करे उन मञणु खपे ताकी इस्लाह इहो ॿिन्ही ॾे आहे हिकिड़े ॾे ते ॾिठो मां हीउ मेंबर जेको आहे उहो ज़िमेदार बणिजे ऐं जेको हक़ाइक़ आहिनि उहो सही नमूने सां पेश करे जेका ज़रूरत आहे उनजे मुताबिक़ इल्मु ॾिए ऐं साम्हूं वारनि जी ज़िमेदारी आहे तंहिंजे करे ॿिन्ही तरफ़ में खुटाई आहे हिकिड़े में खुटाई न आहे ये सवाल घणो आहे इंशाअल्लाह अॻिते शायदि वज़ाहत करने जी क़ाइम थिए तक़लीद खे आम तरह सां सम्झो थो वञे शायदि कोई पीर आहे जो मुरीद बणिजो या जेको आहे कोई जंहिंखे चइजे त इमाम जे इताअत करणी आहे जी न को पीर मुरीद वारो मसइलो आहे न को ही सिर्फ़ु इहो आहे त दीन नाज़ुक व्यवहार ऐं इमाम फर्ज़ आहे इमाम हाणे कंहिं मसइले जे बारे में इमाम जो हुकुम छा आहे इहो मौजूदु आहे किताब में हदीसूं हज़ारनि जे तादाद सही हदीसूं ग़लति हदीसूं
कोई हदीस कीअं कोई हदीस कीअं हाणे इमाम जे हुकम ताईं पहुचण लाइ असांखे माहिर खे वसीलो था बणायूं त तूं तहक़ीक़ करे ॿुधाए त हिन बारे में इमाम जो हुकुम छा आहे। इहो इमाम जे हुकम ताईं पहुचण जे लाइ मुजतहिद वसीलो आहे, ॿियो कुझु कोन्हे। इहो तकलीफ़ आहे। पाण इंसान जेको आहे उहो तहक़ीक़ करे तो पाण मुहक़क़ करे। ठीकु आहे, अचे मैदान में पाण तहक़ीक़ करे रस्तो खुलियो पियो, रस्तो बंदि कोन्हे। लेकिन क़ौम सां कोन्हे मख़सूस त मुजतहिद सिर्फ़ु अरब में थींदा आहिनि, सिंध में नथा ॾिसनि। कंहिं क़ौम लाइ कोन्हे, कंहिं तबिक़े लाइ कोन्हे त मालदार थींदा, ग़रीब थींदा, अक्सर ग़रीब थींदा। कंहिं तबिक़े या मुहक़क़ थी या इहो आहे मुहक़क़ तोखे इमाम जो हुकुम ॿुधाईंदो उन ते अमल कर। टियों तरीक़ो आहे कोन इंसान। तंहिंजे करे तक़लीद इमाम जे हुकुम ताईं पहुचण जो ज़रियो आहे त हिन मामले में इमाम जो हुकुम छा आहे। इहा तक़लीद जी जी साईं क़ुरान में हदीस जे हवाले सां असांजा ॿिया मुस्लमान भाइर पुछनि था त माना अगरि मातम करणु जाइज़ हुजे या हुजे त असांखे हदीस ऐं क़ुरान मां अहिड़ी करे कोई असरां न वञूं त असां मातम कयूं। सवाल बार बार हिकिड़ी आयत क़ुरान मजीद में हिकिड़ी हदीस क़ुरान मजीद में सूरह ज़ारियात में अॻिते हली जेको हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो क़िसो अचे ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जे क़िसे में मलाइका अचनि था हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वटि ऐं हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम सम्झो त महिमान आहिनि। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी तारीफ़ ज़बान शख़्सियत हूंदो ऐं हज़रत इब्राहीम लाइ मशहूरु आहे त बग़ैर महिमान ज़मानी न थियनि। वेले ते अगरि महिमान नथो अचे मानी न खाईंदो कोई महिमान वठी पोइ मानी ये जो कोई शख्स आया तो हज़रत इब्राहीम सम्झो त हिकु महिमान चुभे आहे ऐं जल्दी जेको आहे वरी वञी चुको आहे उहो गाबो वठे जल्दी गाबो गाबे कोन खां जेको आहे उहो खणी जे साम्हूं रखियो खणी जे साम्हूं रखे त इहे भई हथ कोन वधाए मलाइका खाए छा था कनि मलाइका खाए बात हाथ न वधाइनि हथ जो न वधाइनि हिन सम्झो शायदि को दुश्मनी दुश्मन आया आहिनि तंहिंजे करे मुंहिंजो नमक नथा खाइणु चाहिनि त नमक खाई करे कहिड़ी दुश्मनी कंदासीं। तंहिंजे करे हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जो जेको आहे उहो थोरो ख़ौफ़ में मुब्तला थिया। जॾहिं ख़ौफ़ में मुब्तला थिया त हज़रत इब्राहीम खे मलाइकनि चयो त ख़ौफ़ करण जी ज़रूरत नाहे, असां अल्लाह जा ग़ासिब आहियूं उनजे पासे ग़ासिब बणिजी आहियूं ख़ौफ़ करण जी कोई ज़रूरत नाहे। ऐं उन सां गॾु जेको आहे उहो हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम खे बिशारत ॾिनी तोखे जेको आहे उहो हिकिड़े आलिम पुट जी बिशारत ॾिनी। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम जी उमिरि 100 साल खां वधीक ऐं संदसि घर वारी हज़रत सारा बीठी आहे उहा बि 90 साल खां वधीक औरत ॿार ॼणे थी मतलब हो 50 55 आप तो 90 साल जी माणी जॾहिं हज़रत सारा जो पुट ॼमंदो त छा कयईं पंहिंजो जेको हथु आहे इहो फसक वजह आहे पंहिंजे मथे ते जेको आहे उहो हथु हणंदी हज़रत सारा छाजे करे अजीब थी वेंदो खोड़ अप में ॿार जेको मायूं छा चवंदो माण्हू छा चवंदा पर परेशानी में पाण मथे ते फसक वजह आहे
मलाइका का चलता अल्लाह का हुक्म ये है ये थियणो तो खे पुत्र जमंदो हाणे जेकॾहिं एतिरे परेशानी में मथे ते हथ हणणु जाइज़ आहे त सीने ते हथ हणणु जाइज़ आहे हर कंहिंजो पंहिंजो रवाज थी वियो आहे कंहिं में तकलीफ़ में मथे ते हणंदा आहिनि के मथे ते हणंदा आहिनि के सिर ते हर कंहिंजो रवाज क़ुरान मजीद में घणो कोन आहे मलाइका जे साम्हूं हज़रत इब्राहिम जे साम्हूं उनजी घरवारी हज़रत सारा चए हाणे थी ज़बरदस्त ज़ोर सां रोकण वारो कोई कोन्हे इन जो मतिलबु आहे त परेशानीअ में अगरि का परेशानी वाक़ई इज़त आबू वारो हुजे त चहिरे ते हिते हथ हणणु जेके मातम चवंदा आहिनि उहो हराम कोन्हे हज़रत इब्राहिम जे साम्हूं हज़रत इब्राहिम जी घरवारी ये कुरान मजीद जेको आहे हदीस जेको आहे उन मतलब में सही बुखारी में वञे मतलब में इसनाद में मतलब सलवार पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद सही बुखारी में रवायत जेका आहे उहा उन तरह जी आहे रसूल करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुबुह जे वक्त में सुबुह जी नमाज जे टाइम ते पंहिंजे हुजरे मां निकिता ऐं हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं हज़रत फातिमा ज़हरा जो जेको हुजरो हुयो उन ते विया सलाम कयो घणो खण कयो चयो अस्सलात अस्सलात नमाज़ अस्सलात अस्सलात या अल्लाह तेरा है नमाज़ 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 त रावी चवे थो त अंदर हज़रत अली अलैहिस्सलाम ऐं हज़रत फातिमा ज़हरा फरमायो त असां अल्लाह जे बस में आहियूं चाहियूं त नमाज़ पढ़ंदासीं मशीहत न कोन थींदासीं त रसूल अकरम पंहिंजे ज़ानूअ ते ज़बरदस्त जेको आहे ॿ टे दफ़ा हथ हणो ऐं फरमायो त इंसान वॾो बहस करण वारो आहे हिन जो मतिलबु आहे त परेशानीअ में दीनी परेशानी में सत्सर ते हथ हणणु इहो बि जाइज़ आहे सही बुखारी में रसूल अकरम जो अमल सुन्नत है तंहिंजे करे परेशानीअ में इहो इज़हार कहिड़े नमूने सां करणु इहो जाइज़ आहे बुनियादी तौर ते जेको हराम आहे उहो ज़बान सां अहिड़ा कलमात जेका अल्लाह जे रज़ा जे ख़िलाफ़ हुजनि जीअं अॼुकल्ह असां वटि सूदा मौत तोखे भार अहिड़ो मौत भार मौत अल्लाह जे तक पाए छो थो ई ॻाल्हाए अहिड़ियूं शयूं जाइज़ न अहिड़ो इज़हार जाइज़ न बाक़ी अगर कोई दीन जो मसलो आहे जीअं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत आहे दीन जो मसलो आहे तंहिंजे करे दीन जे मसले ते सत्सर ते हथ हणणु या इहो हराम न आहे जाइज़ आहे हिकु ॾींहुं जेको आहे रिवायत में असां हिकु दफ़ो सलावत पढ़ो मोहम्मद वाले ये रिवायत इमाम मालिक किताब मुअत्ता इमाम मालिक ने लिखी है रसूल अल्लाह मस्जिद में रखा गया रसूल अल्लाह ने वो साहब को आगे सत्सर ये जो है कुटिंदो आयो रसूल अल्लाह छात्र छोकरे छात्र का जैसे में को गलत नहीं क्या गलत किया तो जैसे में रोज़ की हालत में जो अपना घर वाले से ये करेगा दो तीन हम अच्छा करेंगे रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रखा तो आई सबको दे रसूल अल्लाह ने को चलो देखो सत्तर छोड़ कर दी रसूल अल्लाह हम कर दिया सबको दे जैसे बाबा अगर सबको के ध्यान दे रसूल अल्लाह जो बुलावे वे रहो इतना रसूल अल्लाह कहते हैं तोहफो आने को चूड़ा जो काम रसूल अल्लाह जो ये वठो ऐं जो आहे वञी सदको कर जे असांखे न खाम दे वञी करे पाण रसूल अल्लाह जो पाण वञी सदको करे था हाणे रोज़ो इंसान जो टुटो आहे दीनी दुख आहे परेशानी आहे उन में अगर इंसान पंहिंजा सत्सर हिते कोई मसलो
नहीं तंहिंजे करे इहो इज़हार इस ताईं कंहिं बि तरह सां जेको आहे उहो हराम न आहे। हा आम हालतुनि में सही न आहे, बाबे ते बि जेको आहे मातम करे ॾाढे ते न दीन जे हवाले सां बाबे ॾाढे ते मातम जाइज़ न आम बाबे ॾाढे ते न आहे, हा दीन जे हवाले सां जेकॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी शहादत दीन जे लाइ हिकिड़ो वॾो जंहिंखे चइजे त ॾुख वारो मसइलो थी परेशानी वारो मक़ाम आहे, तंहिंजे करे हुन ते अहिड़ो इज़हार कोन हराम आहे। जी जी छा पुराने हदीस नमाज जे लाइ छा नमाज कल्ह गॾु छॾियो जाम शुरू तकबीरतुल इहराम वरी सभु शयूं की त हिन वक़्तु मेंबर जे सभु सभु बि पढ़ियो आहे, बाक़ी रिवायत में मौजूदु सभु शयूं वो तो कॾहिं पूरो मशहूरु नमाज़ ते थिए था की हर शइ जेको आहे उहा साबित करे, तंहिंजे करे जेको आहे उहा नमाज़ जेका आहे एतबरी आहे भाई असां वटि मौजूदु आहे, उहा जेका जेका नमाज़ पढ़ी जी जी नमाज़ वक़्त जी जी शिया सुन्नी ॿिन्ही वटि रिवायतूं आहिनि त रसूल कनि इहे ज़ोर ऐं असर जुदा बि पढ़ियूं आहिनि, गॾु बि पढ़ियूं आहिनि, मग़रिब ऐं इशा जुदा बि पढ़ियूं आहिनि, गॾु बि पढ़ियूं आहिनि। इहो जेको गॾु पढ़ी आहे इहा सही बुखारी में बि रिवायत आहे, सही मुस्लिम में बि रिवायत आहे, असां उसूल काफ़िया में बि मल्ला या ज़रूर फ़क़ीह में बि इमाम जाफ़र सादिक़ खां रसूल अकरम खां ऐं सही बुखारी सही मुस्लिम में जेको आहे उहो टिनि चइनि रावियुनि खां रसूल अकरम जे हवाले सां रिवायत आहे। ख़ासि तौर ते इब्न अब्बास खां रिवायत आहे त रसूल अकरम जन मदीने में बग़ैर सफ़र जे बग़ैर बारिश जे बग़ैर कंहिं उज़र जे बेपरी परी 8 रकात गॾु पढ़ियूं ऐं मग़रिब इशा 7 रकातूं गॾु पढ़ियूं। जंहिंखे रिवायत में कई इब्न अब्बास पुछो त रसूल अकरम इहो छो कयो आहे, छा जे लाइ गॾु कयो त हज़रत इब्न अब्बास फरमायो इन करे ताकि उम्मत जे लाइ आसानी पैदा थिए, उम्मत जे लाइ आसानी पैदा थिए। हाणे जॾहिं को आसानी वठणु चाहे थो गॾु करणु चाहे थो तॾहिं बि सुन्नत रसूल आहे, जेकॾहिं जुदा जुदा करणु चाहे थो तॾहिं बि सुन्नत रसूल आहे। ॿिन्ही में कोई फर्क़ु आहे, ॿिन्ही मां कंहिं ते एतिराज़ न कयो सही जी 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 ॾिसो मौत हर कंहिंखे अचिणो आहे, हिन में तब्दीली न आहे। कुल्लु नफ्सिन ज़ाइक़तुल मौत, मौत हर कंहिंखे अचे, कोई अहिड़ो न आहे जो मौत न अचे, लेकिन कॾहिं अचिणो आहे इहो अॻिते कोन थी सघे। कुझु अहिड़ा इंसान जा अमल आहिनि जेके मौत खे जल्दी था कनि, मिसाल तौर वालिदैन जी नाफ़रमानी, अज़ीज़नि मिटनि माइटनि सां जेको आहे रिश्तो तोड़णु, इन सां जेका आहे मौत वेझो ऐं सदको ॾियणु, माइटनि सां भलाई करणु, इहो मौत खे पाए थो करे। तंहिंजे करे जेको वेझो ऐं परे इहो इंसान जे अमलनि ते बि दारोमदार आहे, लेकिन मौत अचिणो आहे इहो अटल आहे। जॾहिं ॾिसो तव्हां आयो मार्केट में वियो, हिकिड़ी जेको आहे मोबाइल वठी घुराए हिन जी गारंटी घणी आहे कि साल बाबा सही हले, गारंटी कार्ड तव्हांखे ॿाहिरि निकिरी तव्हां मोबाइल ज़ोर सां रोड ते तो साल जी गारंटी साल जी गारंटी ॾिनी त सही हिफ़ाज़त न कि रोड ते जेकॾहिं सही नमूने सां इस्तेमालु करे घणो थी सघे थो साल खां छा 5 साल ताईं सही थी वञे, ग़लति इस्तेमालु करे थी सघे थो जेका साल खां बि ख़राब थी वञे सघे। इंसान खे बि इंजन हुजे हुनखे सही इस्तेमालु थिए थो अलाह जे हुकुम जे मुताबिक़ त उहो सही हलंदो, ग़लति इस्तेमालु कंदो ग़लति। तंहिंजे करे मौत अॻिते कोई अलाह तबारक व तआला
उहा पॉलिसी आज़ादी आहे ऐं इहा आज़ादी पॉलिसी आहे त हर कंहिंखे मरणो आहे। जी जी साईं करबला जो निशानियूं क़ुरान पाक में आहिनि। करबला क़ुरान मजीद इंशाअल्लाह पहिरें मजलिस में तो वज़ाहत कंदासीं, तॾहिं बि शायदि को वज़ाहत अची वेंदी। ॿियो सवाल जी जी आम तौर ते ख़ैरात है या न्याज़, यानी हिन जो मतिलबु आहे त ख़ैरात हिन रस्ते सां वञी त न्याज़ है इमाम जो रस्तो ॿियो आहे, अलाह जो ॿियो आहे। बाबा जेको अलाह जो रस्तो आहे उहो इमाम जो रस्तो आहे, इमाम जो रस्तो आहे उहो अलाह जो रस्तो आहे। हिकिड़ो रस्तो आहे पर रस्ता कोन्हे, इहे ॿ रस्ता कोन्हे। न्याज़ जेको आहे हिन जो पूरो जेको नालो आहे तव्हांखे मालूम आहे त नज़र अलाह न्याज़ वसैल, पूरो नालो न असां शॉर्टकट कंदा आहियूं, शॉर्ट फॉर्म पाईंदा न्याज़ थी वियो आहे। नज़र अलाह न्याज़ वसैल मतलब छा है? मतलब अंदर ही जेका नेकी कयां थो या अल्लाह जरा के माना खैर खैर अल्लाह जरा अल्लाह वटा को सवाब करे तो मां हादियो कयां तो फिर तो ईमान से बात कर तंहिंजे करे न्याज़ हुसैन सवाब ऐं जेको ही खारायां थियो अल्लाह जो, तंहिंजे करे ख़ैरात ऐं न्याज़ बश जी सादी हिकिड़ी शइ आहे। बाक़ी जो सवाल थी सघे थो सवाब जी मुंहिंजे सवाब जी माण्हू सां कढी सघो, मुंहिंजे सवाब जी कढी सघो। ॾिसो कॾहिं कॾहिं अॻे बि ज़रूरत न हूंदी पर ही पंहिंजे मुहबत में इज़हार करणु। हिकिड़ो बाग आहे, हुनजो मालिक आहे ऐं हुन माली रखियो आहे जंहिंजो कमु इहो आहे त पाणी सां घर करे, लेकिन माली पंहिंजो कमु आहे उन ई बाग मां गुल फूटे रोज़ानो जेको आहे उहो गुलदस्तो ठाहे ऐं मेज़बान खे पेश थो करे। गुल मेज़बान जा ई आहे, बाग मेज़बान जो, बाग कोई आहे। लेकिन हीउ जेको ठाहे पंहिंजे मुहबत जो इज़हार थो करे त इन सां जेको मालिक आहे उहो बि हिन ते राज़ी थी। ये भी ये सब जेको आहे अल्लाह जी मिल्कियत आहे, इमाम जी मिल्कियत आहे। वो इमाम जी मिल्कियत मां असां शयूं खणी कुझु बारगाह में पेश करे सघंदा आहियूं पंहिंजी मुहबत जो इज़हार करे सघंदा। जी जी इंशाअल्लाह सवाल बहुत मोहम्मद वाले इंशाअल्लाह शायद सुभाणे 7:30 बजे सब मोमिन जेके टाइम आहे भोजन था कया वक्त में जेका शुरू करे सघे। हिकिड़ो त वरी सवाल अल्लाह तबारक व तआला इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे इन गम जे ज़रिए असांखे ईमान इस ताईं ख़ासि करे इन मज़लूमियत जो ॿियो जेको फ़ाइदो आहे, मज़लूमियत जे इज़हार अहले बैत जे मज़लूमियत जे इज़हार जो ॿियो जेको मक़सदु आहे उहो कला कयूं पिए उहे अॻिते जेको आहे वधायूं था। अल्लाह तबारक व तआला दीन लाज़िम कयो, छाजे लाइ? अल्लाह तबारक व तआला शरीयत लाज़िम कई। दीन शरीयत ॿ शयूं हिकिड़ी शइ न सम्झो, दीन शरीयत ॿ शयूं। दीन बुनियादी उसूल है, मिसाल तौर तौहीद है, अल्लाह है, कुव्वत है, इमामत, क़यामत, अक़ाइद बुनियादी तौर ऐं इबादत जेके बुनियादी आहिनि नमाज़ रोज़ो। बाक़ी शरीयत है त नमाज़ कीअं पढ़बी या शरीयत है त रोज़ो कीअं रखबो। क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला रोज़े लाइ फरमाए थो या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियाम कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। तव्हांते रोज़ा ईअं फ़र्ज़ जीअं अॻियूं उम्मतुनि ते फ़र्ज़ हुया। हिन जो मतिलबु रोज़ो अॻियूं उम्मतुनि ते हुयो, हाणे तव्हां साइकिल जो मतिलबु मख़सूस ॾींहं में हुन मख़सूस तरीक़ो आहे, हुन रोज़ो मतिलबु मख़सूस तरीक़ो आहे, हुन मख़सूस अहकाम आहिनि। रोज़ो इहो दीन आहे, लेकिन हुनजी तफ़सील या शरीयत आहे। तंहिंजे करे
तफसील है दीन सभी में बिन जो साहब हज़रत आदम हज़रत फातिमा शरीयत में इख्तिलाफ पहली शरीयत नाज़िल थी हज़रत नूह अलैहिस्सलाम छो नाज़िल थी कुरान मजीद सूरह बकरा में आयत 212 फरमाया तो कानून नास उम्मतन वाहिदा यहाँ सब इंसान हिकड़ी उम्मत मुत्तहिद कोई इख्तिलाफ ना हो हज़रत नूह अलैहिस्सलाम वहाँ अभी तक आबादी इतनी बड़ी कौन थी साथी जिंदगी इंतहाई तो है साथी ज़राअत भी साथों का शिकार हो सभी दुनिया ज़मीन दुआ खाली पड़ी को मफादा टकरा हुए तो काना नास उम्मत वाहिदा पहिरियां सब इंसान हिकड़ी उम्मत हुया वो के पाण में इख्तिलाफ करण जो शर्त कोट ठयो हाणे कोट छड़ो मुझे पाड़े में वरी दुआ बियो आ मां चाहे तुरे दीवार थोड़ी खेले वधाया मुझे तो होयो मुझे तो का घर में सुनो हाणे कोई इख्तिलाफ बाबा मान ये जमीन जो बाप पक्षी है ना बाबा के मां पक्षी है तू पढ़ते वने को जो इख्तिलाफ जने इख्तिलाफ वो आशय में हाणे कुरान मजीद चेतो तो पर अल्लाह अन्नबीना अल्लाह ताला नबी मोकलिया मुबश्शिरीना जेके बिशा जनता मुनदिरीना जेके खबरदार कन था छाजे लाए खबरदार छामे का वो बिशारत साचरी दिया इन नबी आया था कि इख्तिलाफ खुदाई का इख्तिलाफ जो असल समझ ये हाल कंदो तो फायदो बाकी तरह पांच तरीका खाए तो वाला जगह नुकसान समझो फायदो उठाए इशारत करे नुकसान उठाए नजर आए नजीर बशीर इशारत ने यानी जो फायदे वाली शय नदीर ज़ाजरे से खबरदार कर यानी नुकसान का खबरदार कर इन नबी ने जी कानून के लो तो बाबा इन इख्तिलाफ जो अल्लाह ताला दीन नाज़िल करवा इन जे मुताबिक ता बाजे इन ख्वाहिश देना मसला हल कर दो तो आज सही साथ में रह दो ना पांचों तरह को इस्तेमाल कर दो तो नुकसान साथ में नफो नुकसान बुधाए इशारत न रहा वो ये अल्लाह ताला फरमाता है व अंज़लना माहु किताब आई को सबर सावली किताब नाज़िल छाजेला किताब का ले यहकुम बैनन नास ताकि मानव जे अंदर फैसलो कर फीमा इख्तिलाफ जे में इख्तिलाफ सिर्फ कानून बुधाइण सां इख्तिलाफ खत्म कोन थो थिए लाज़मी है कोई हुजे जंहिं वटि इंसान वञे ऐं ॿई गुरू ते पहुचनि ऐं हू ॿुधाए थो बाबा आपको असुल हिन जो हिन कानून जे मुताबिक़ हिन जो नाहे तूं छॾे ॾे हिन फैसलो करणु लाज़मी अल्लाह तबारक व तआला मुआशरे जे इख्तिलाफ खे ख़त्म करण जे लाइ शरीयत नाज़िल कई ऐं इन शरीयत जे मुताबिक़ फैसला करे मुआशरे मां इख्तिलाफ ख़त्म करण जे लाइ नबी हुए क्या समझ में अचे थी देखो तो सलमान मोहम्मद वाले मोहम्मद ने जिस भाई इंसान की दीन जो असर बुनियाद ना समझता जाए तो कौन समझ सकता अत्य समझ दीन असा किसी ना करे समझ जो तो दीन असा के बताया गया ऐसा करे ना बेना इसको बुनियाद तो दीन है मुकम्मल इसको दीन के को अंदर बनी न जा सका जो को दिसन चाहे भाई तो आगे में जो मुकम्मल दिसन सके तो आपने जो दीन चाहे छाजे लाइ नाज़िल थियो बाबा जो दीन उन जे लाइ आयो ताकि तू पंहिंजे अंदर खे साफ़ कर तो ये जो की जरूरत रिसालत की जरूरत इमामत की जरूरत क़यामत की जरूरत ही अल्लाह की बंदगी कर ताकि तुझे अंदर पाक थी सूफी साफ कर कोई वक्त वजूद
ये जो वजूद जे वक़्त ठोण जो कम इहो आहे तहां कोई जो जलवो जमाल बाबा ये जो जलवो जमाल थींदो आहे इन लफ़्ज़नि में जेको असां चवंदा आहियूं त अल्लाह सां कोतल आहे इहो पोचबो तॾहिं आहे जॾहिं अंदरि साफ़ हुजे अंदरि गलाज़त हुजे इहो किथे कोतल कोन्हे बाबा ए वॾो कोतल आहे बाबा वॾो कोतल छा चवंदो आहे गाढ़ो घमंदड़ हुनखे आखोली कोन्हे ॾाढो कोतल थींदो असां वटि पहुचण जा मापन जा जेके आहिनि उहे तरीक़ा पहुचाइण जी न कोतल हुअण जो अंदरि जेतिरो पाक आहे ओतिरो करीब कुरान मजीद में चयो ला यमस्सुहु इल्ला मुतहहरुन कुरान जे बातिल ताईं नथो पहुची सघे सवाइ उनजे जेके पाक आहिनि अंदरि पाक दीन जे लाइ शरीयत जे लाइ शरीयत जे लाइ ताकि मुआशरे जा मसला हल करे मुआशरे में इख्तिलाफ खत्म करे मुआशरे में अमन इत्तेहाद खुशहाली इज्जत गैरत शराफत बेजे जान माल इज्जत अमानत क्या हुजे इन जे लाइ शरीयत आहे दीन अंदर उतारण जे लाइ शरीयत मुआशरे जे लाइ दीन फर्द जे लाइ इंसान जे लाइ अकेले जे लाइ शरीयत मुआशरे जे लाइ हाणे किताब में बहस सरकार ते समझो जे करे तमाम किया बुनियादी समझी है जहन में रही रहेगा त अते जो असन लाइ गाड़ी जे आसान दिन में तो सलमान पढ़ो इंशाअल्लाह प्रभु ताबे अल्लाह की शरीयत की जरूरत पड़ी अल्लाह के काम की जरूरत संभाल कर इंशाअल्लाह खास बहरी शरीयत हजरत नूह अलैहिस्सलाम छाजे करे तो इख्तिलाफ न तो हजरत नूह अलैहिस्सलाम ते जेका शरीयत नाज़िल थी हजरत नूह अलैहिस्सलाम हजरत आदम जे सती पुरुष हजरत नूह अलैहिस्सलाम हजरत आदम सती पुरुष इन्हनि हजरत आदम ऐं हजरत नूह जे विच में हजरत इदरीस गुज़रियो हजरत इदरीस जे दौर में लिखण पढ़ण ईजाद थी वियो हजरत इदरीस लिखंदो हुयो पढ़ंदो हुयो ॿियनि खे लिखण पढ़ण सेखारियो हजरत इदरीस जो किताब जो हजरत इदरीस के नाज़िल थियो आहे या हजरत इदरीस लिखायो आहे वो अॼु बि मौजूदु आहे हजरत इदरीस हजरत नूह खां वो किताब मौजूदु आहे नेट ते बि जान कर सकते उन दौर जे बोलीअ में जेका उन दौर में त अरबी बोलीअ में हजरत इदरीस आहे उन बोलीअ में जेको अहरूफ अलिफ खे नून वाव किताब अहरूफ लिखी ॾिसो त पाण जान पता वटा अचूं तो अरबी में ट्रांसलेट से असली बोली जो का उन बोली जो का मुझे याद ना है उन बोली जो नाम लेकिन बराबर हजरत नूह अलैहिस्सलाम ते पहली शरीयत नाज़िल थी हजरत नूह जे ॾहीं पुष्प में हजरत इब्राहिम बी शरीयत हजरत इब्राहिम नाज़िल थी आहे छाजे करे घर पर भाव आयो उन तरक्की कई शहर वॾो थी वियो मसाइल नवां साम्हूं अची विया जॾहिं मसाइल नवां आया त उन लाइ कानून खपे तंहिंजे करे मज़ीद कानून नाज़िल थिया हजरत नूह अलैहिस्सलाम जे शरीयत ते मिसाल तौर हजरत नूह जी शरीयत में 10 हुया 10 ॿिया हुया ई शरीयत हजरत इब्राहिम बी शरीयत टी शरीयत ऐं मुआशरे जो कानून हजरत मूसा अलैहिस्सलाम ते जो हजरत इब्राहिम जे नसीब में आयो चौथी शरीयत हजरत ईसा अलैहिस्सलाम पर भी थोड़ा बात होगा हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम जे औलाद में पर नस्ल हिकड़ी नस्ल जे
बनी इसराइल चयो। यो बनी इसराइल हज़रत इब्राहिम जो पुत्र हज़रत इसहाक़ हज़रत इसहाक़ जो पुत्र हज़रत याकूब जो नालो सभी ॿुधो आहे। हज़रत याकूब जो लक़ब आहे इसराइल। इसराइल माना छा आहे? इसराइल माना छा आहे? ये बड़ा पुराने सिरियानी बोली जो लफ़्ज़ आहे। इसरा यानी बांधो, गुलाम, अब्द। ईल यानी खुदा, यानी अब्दुल्लाह। तंहिंजे करे जो अब्दुल्लाह जो सिरियानी जो बोली जेको मफ़हूम आहे, इसराइल यानी अल्लाह जो बंदो। हज़रत याकूब जे औलाद में जेके बेनस्लो थियो उहे सभु बनी इसराइल आहिनि। अगर इजाज़त हुजे त जेको करबला जे लफ़्ज़ जे हवाले सां तव्हांजे ख़िदमत में कयां थो, सलवात पढ़ो मुहम्मद वाले। करबला, लेकिन मसलो ये त यो करबला लफ्ज़ अरबी ॿोलीअ जे वजूद खां बि अॻु में जे किताबनि में मिलियो। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे दौर में जेके पत्थर ते तख़्तूं लिखियूं आहिनि इराक़ में, उहे जेके आर्कियोलॉजिस्ट कढिया आहिनि उन्हनि में लफ़्ज़ करबला कोन्हे। उन्हनि में लफ़्ज़ करबला कोन्हे। इन जो मतिलबु आहे त अरबी ॿोली जो त लफ़्ज़ ई कोन्हे न, जो असां ठाहियूं करबला बनाऊं। ये अरबी ॿोली जो लफ़्ज़ ई न आहे, पुराणी सिरियानी ॿोली जो लफ़्ज़ आहे। सुमरी जेको आहे उहो तहज़ीब जे ॿोली जो लफ़्ज़ आहे। उन जी माना छा आहे? माना कर बमाने हरम, ईल बमाने आहे खुदा। करबला कर ईल माने यानी छा? हरम में खुदा। करबला लफ्ज़ जी माना ही आहे हरम में खुदा, हरमुल्लाह, अल्लाह जो हरम, अल्लाह जो हरम। वापस हज़रत इब्राहिम जी नस्ल बिल फर्ज़न मां दिया हालांकि टे फर्ज़न हुआ। हज़रत इब्राहिम अॻे हज़रत इस्माइल सभिनी खां वॾो आहे, हज़रत इसहाक़ ऐं टियों जेको आहे हज़रत ईसू ऐं ये सीन बाब ईसू। उन जी नस्ल बात वॾी जेका हज़रत इसहाक़ जे औलाद मां आहे उहा बनी इसराइल आहे, ऐं जेका हज़रत इस्माइल जे औलाद मां आहे उहा आले इब्राहिम आहे। उहा आले इब्राहिम आहे। आले इब्राहिम जॾहिं क़ुरान में अचे हज़रत इस्माइल जी औलाद, उन में बनी इसराइल शामिल न आहे। बनी इसराइल जेके अचे उते हज़रत इसहाक़, हज़रत याकूब जी औलाद। पोइ तव्हांखे ख़बर आहे हज़रत याकूब खे जेके ॿारहं पुट हुया, हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम जी ज़िक्र थोरो कंदा। हज़रत इब्राहिम जे इन नस्ल मां हज़रत मूसा अलैहिस्सलाम सां रसूल अकरम जी हिकिड़ी मुशाबिहत जेका क़ुरान में सूरह मूसा में पढ़ो, इब्तिदाई सूरत है, बिल्कुल जेका इब्तिदाई दौर में नाज़िल थी आहे, जेके जेके रसूल अकरम जे बेसत जे ॼाण पहिरें या ॿिए ॾींहं जी नाज़िल फर्क कोई करना ना है। इन्ना अरसलना इलैकुम रसूलन, एक कुरैश के अहले मक्का से तमाम रसूल मोकिलियो। कमा अरसलना इला फिरऔन रसूला, जीअं असां हज़रत मूसा खे फिरऔन ॾांहुं मोकिलियो। तव्हांखे हीअं मोकिलियो आहे जीअं मूसा खे फिरऔन ॾांहुं। मुशाबिहत कहिड़ी आहे? कहिड़ी मुशाबिहत आहे? रसूल अकरम अगर सिर्फ नबी मोकिलियो आहे तो सभिनि नबी को मोकिलियो। हज़रत आदम खे पता हो, रसूल अकरम खे पता हो, आख़िर ताईं हज़रत ईसा खे पता हो, रसूल अकरम खे पता हो। लेकिन उहा कहिड़ी मुशाबिहत आहे? क़ुरान मजीद में अल्लाह तबारक व तआला ॿिए कंहिं नबी सां नथो मिलाए।
अमरी मुझे मांगने का आसान कर वह खुदा तुम मेरे सामने मुझे जबान में बाहर टकराया हुआ खत्म कर वजअली वज़ीरन मिन अहली मुझे अहल को जो वजीर बनाए हारून अखी हारून जो मुझे भाव मुझे वजीर बनाए ताकि हमें में अचे अल्लाह ताला फरमायो नहीं सुने कहा फरमायो जेको तो सवाल करो असा कबूल कयो हजरत मूसा अलैहिस्सलाम जे मक़बूस थी आया है त पाण सां गॾु पंहिंजो वज़ीर ॻोल्हियो कोई नबी हजरत आदम का हजरत ईसा ताईं जो नाहे गुज़रियो जेको मक़बूस थियो हुजे त पंहिंजो वज़ीर गॾु वठी आयो सिर्फ़ हजरत मूसा ऐं उन खां पोइ रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेज़ बलागत में मुलाक़ात में इरशाद फरमाईंदा तव्हांखे ख़बर आहे त मुंहिंजी रसूलुल्लाह सां क़ुर्बत केतिरी हुई मां नंढड़ो हुयो रसूल अकरम मूंखे गोद कयो पहिरियों मुंहिंजा उमान चबाईंदा हुया पोइ मुंहिंजे वाल में विझंदा हुया पंहिंजे बिस्तरे ते मूंखे सुम्हारींदा हुया पंहिंजे जिस्म सां मूंखे चमकाईंदा हुया मां उन वक़्तु रिसालत जी खुशबू सां गॾु हुयुसि ऐं पोइ पाण फरमाईंदा अल्लाह तबारक व तआला हिकु वॾो मलक रसूल अकरम सां गॾु करे छॾियो नंढे राय खां वठी जंहिंखे अल्लाह तबारक व तआला जे ज़रिए अल्लाह तबारक व तआला जे मलक जे ज़रिए रसूल अकरम खे रोज़ अख़लाक़ जो हिकु आला दर्जो ॿुधाईंदा वेंदा हुया ऐं रसूल अकरम खे फरमाईंदा हिन दर्जे ते मथे अच रसूल अकरम मथे ईंदा वेंदा हुया ऐं फरमाईंदा त जीअं रसूल अकरम मथे वेंदा मूंखे वरी पाण सां चवंदा यार तूं मुंहिंजे पोयां तू मुझे पोयां अचो ऐं पाण फरमाईंदा पोइ मां रसूल अकरम जे पोयां ईअं हलंदो हुउसि जीअं ही गाछीअ जो घोड़ो हुनजे पोयां पोयां हलंदो हो जिते रसूल खे मां ये बाज़ार जी ॻाल्हि नाहे ये मक़ामात जी ॻाल्हि आहे भॻवान जे मक़ामात जी ॻाल्हि आहे पोइ फरमाईंदा त रसूल अकरम जन हारे हिरा में एतकाफ़ जे लाइ ईंदा हुया मुखों सवाइ कोई कोन ॾिसंदो हुयो फरमाईंदा फरमाईंदा जॾहिं पहिरियों वही नाज़िल थियो त मां हिकिड़ी रड़ ॿुधी पहिरियों वही नाज़िल नबीअ ते थो थिए ॿुधे रहे थो नाज़िल वही नबीअ ते थो थिए ॿुधे अली इब्न अबी तालिब थियो पाण फरमायूं त जॾहिं पहिरियों वही नाज़िल थियो त मां हिकिड़ी रड़ ॿुधी रसूल अकरम खे अर्ज़ु कयो या रसूल कंहिंजी रड़ आहे रसूल अकरम फरमायो इहा शैतान जेको हाणे हिन क़ुरान जे नाज़िल थियण खां पोइ पंहिंजे पूजे वञण खां हाणे मायूस थी वियो हाणे रसूल अकरम फरमाईंदा या अली जेको मां ॿुधां थो तूं ॿुधे थो जेको मां ॾिसां थो तूं बि ॾिसे थो लेकिन तूं नबी न आहे नबीअ जो वज़ीर आहे रसूल अकरम हाणे जॾहिं लान था त नबी इहो पाण सां गॾु वज़ीर अली वठी थो अचे जीअं मूसा हारून खे वज़ीर बणी अञा वधीक मुशाबहत अचे छो त इहो मुशाबहत क़ुरान में थी पियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी औलाद न थी बनी इसराइल में पोइ जेके नबी आया हज़रत हारून जी औलाद में हज़रत हारून जी औलाद में हज़रत हारून जा टे पुट शब्बत शुबैर ऐं शुबर उन्हनि मां जेको औलाद थी उन्हनि मां नबी पैदा थिया हज़रत दाऊद उनजे नस्ल मां आहे हज़रत सुलेमान उनजे नस्ल मां आहे
ऐं नमाज़ जे लाइ वक़्तु ईंदो त ईसा चवंदो हज़रत इमाम महदी खे तव्हां अॻियां बीहो मां पोयां बीहंदुसि। हीअ आहे कमा अरसलना इला फ़िरऔन रसूला। ॿी शरीयत हज़रत इब्राहिम ते, ॿी शरीयत हज़रत मूसा ते, चौथी शरीयत हज़रत ईसा अलैहिस्सलाम ते, पंजी ऐं आख़िरी शरीयत रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। या शरीयत क़यामत ताईं जे लाइ हाणे न को नबी ईंदो, न का नई शरीयत ईंदी, न को नओं किताब नाज़िल थींदो, न को नओं वही ईंदो। वही जो दरवाज़ो बंद, किताब नाज़िल थियण जो दरवाज़ो बंद, शरीयत नाज़िल थियण जो दरवाज़ो बंद, छो त ख़ातमुन नबीयीन आहिनि। छा आहिनि? ख़ातमुन नबीयीन आहिनि। ख़ातमुन नबीयीन आख़िर मोहम्मद छा जे लाइ? हज़रत ईसा ॾिसो न गोल ख़तम थी, हज़रत मूसा ॾिसो न गोल ख़तम थी, पर नबी हैसियत वारा मक़ाम वारा हज़रत इब्राहिम मिलत अबीकुम इब्राहिम। कुरान मजीद में रसूल अकरम ने बताया तो मिलत अबीकुम इब्राहिम, तो जो दीन को है वो हज़रत इब्राहिम ने दीन को हिन नबी ने छा जे लाइ ख़तम, हिन नबी ने छा जे लाइ ख़तम। गौर फरमाइए, हिन दुनिया में जेका ज़िंदगी आहे उहा हुअ जैसे रूह आहे उहा ज़िंदा आहे, जंहिंमें रूह न आहे उहो ज़िंदा न आहे। रूह जो पहिरियों दर्जो ॿूटनि में आहे, जंहिं करे ज़िंदगी ॿूटनि में शुरू थींदी। पहिरियों दर्जो ॿूटनि में आहे, जंहिं करे वॾो थो थिए, बीज थो थिए ताकी नस्ल अॻिते वधे। अगरि रूह न हुजे असां पथर वारो हुजे, वॾो न थिए। ॿियो दर्जो जानवरनि में, जंहिंजे करे ॿुधे थो, ॾिसे थो, हवास पंज ऐं बाक़ी आगे सां हले थो। अगरि इहो न हुजेसि त इहो ॿूटनि जो न थी वेंदो। टियों दर्जो इंसान में जेके अकुड़ चओ, इंसान में अकुड़ आहे, जानवर में कोन्हे को। अगरि इंसान सां अकुड़ कढो त जानवर थी वेंदो। ऐं घणा इंसान क़ुरान मजीद में चवे थो अकुड़ इस्तेमालु नथा कयो, हिन करे छा कल अनाम तव्हां ढोरनि जहिड़ा ढगनि जहिड़ा। छो बन अज़ल सभीना क़ुरान में चयो त उन खां पोइ याद आयो छा जे लाइ? हिन करे बाबा ढोरनि खे अकुड़ आहे कोन, तंहिंजे करे इस्तेमालु थो थिए। न तोखे मां अकुड़ ॾिनो आहे त इस्तेमालु कयो। अज़ल तो सभीना जॾहिं इंसान मां अॻिते वधी मोमिन थो थिए, पोइ जो चोथो दर्जो थो अचे, हुनजो नालो उहो ईमान। बाबा मोमिन ऐं गैर मोमिन में रूह जे दर्जे जो फ़र्क़ु आहे। ज़बान सां ॿुधंदा आहिनि, रूह जे दर्जे जो फ़र्क़ु आहे। मोमिन वटि रूह ईमान आहे, गैर मोमिन वटि रूह अक़ल आहे, रूह ईमान कोन अथसि। तंहिंजे करे मोमिन जे मुक़ाबले में जेको गैर मोमिन आहे मुर्दा आहे, ज़िंदा आहे। अच्छा, वरी जॾहिं नबी थींदो त उन में रूह जो पंजो दर्जो थो अचे, उनजो नालो आहे रूहुल क़ुद्स। रूहुल क़ुद्स, इहो जेको रूहुल क़ुद्स आहे, इहो उहो दर्जो आहे जंहिंसां नबी आसमान सां राब्तो करे थो, अलाह ताला पैगाम रखे थो ऐं उहो पैगाम पहुचाए थो। अगरि इहो रूह जो दर्जो न हुजेसि त मोमिन हूंदो। मोमिन वटि रूह जो दर्जो न हुजे, इंसान हूंदो। इंसान वटि अकुल न हुजे, जानवर हूंदो। जानवर में रूह दर्जो न हुजे, ॿूटो हूंदो, ॿूटे में रूह न हुजे, पथर हूंदो। पथर मां शुरू थी नबी। लेकिन इहे जेके दर्जा कया इंशाअल्लाह वज़ाहत अॻे मजलिस में कंदुसि। ये मारिफत आहिनि जेके अहल बैत जे दरवाज़े खां सवाइ किताब न मिलंदियूं। असां वटि मजालिस जो तरीक़ो इहो थी वियो आहे जो असां सोरह घोड़ मां मज़ो वठूं था, इल्म ऐं मारिफत मां मज़ो नथा वठूं। मारिफत अहल बैत जी किताबनि में रखियूं पयूं। ये जेको ॿूटो आहे उन में दर्जा बराबरि न आहिनि, उन में फ़र्क़ु आहे।
मकान का दर्जा घना है, ये जानवर का दर्जा घना है, ये अकुल का दर्जा घना है, ये ईमान का दर्जा घना है। ईमान के बारे में हदीस फरमाया है ईमान का 10 दर्जा है, ईमान का 10 दर्जा है। सलमान 10 दर्जा है, अबू जर 9 दर्जा है। रिवायत है ईमान का 10 दर्जा है। ये जो रूहुल कुद्स उनका 10 दर्जा है। बाकी की वजाहत मेरे मजलिस में इतनी सिर्फ आखिरी की वजाहत है ताकि नतीजे तय रूह कुद्स जो पहलो दफ्तर है नबी वट अचे थो त नबी फरिश्ते मलाइका जो आवाज ॿुधंदो आहे ॾिसंदो कोन्हे। पहलो दफ्तर हिकड़ा भी गुज़रिया आहिनि जेके सिर्फ फरिश्ते जो आवाज ॿुधंदा उनखे ॾिसंदा न वेंदा। जॾहिं रूह कुद्स जो ॿियो दर्जो थो अचे त पोइ इहो नबी आवाज़ ॿुधे थो ऐं ख़्वाब में मलाइका खे ॾिसे थो, जाॻंदे नथो ॾिसे। ख़्वाब में मलाइका जाॻंदे नथो ॾिसे। जॾहिं ॿियो दर्जो थो अचे त पोइ इहो नबी इन दर्जे ते पहुचे थो जो मलाइका जो आवाज़ ॿुधे, ख़्वाब में बि ॾिसे, जाॻंदे बि ॾिसे। लेकिन हेठे दर्जे वारे मलाइका जो दर्जा है, मलाइका जो दर्जा है। तिलका रुसूल फज़लना बाज़ुहुम अला बाज़। असां हिकड़े रसूलनि खे ॿियनि ते फज़ीलत ॾिनी आहे। छाजे बुनियाद ते फज़ीलत? इन रूह कुद्स जे दर्जे जे बुनियाद ते फज़ीलत। रूह कुद्स जा दर्जा हेठे मलाइका सां नाम दर्जो जॾहिं रूह कुद्स जो अचे थो त इहो नबी बुलंद थी वञी मलाइका जे आख़िरी उन किनारे सैयदुल मलाइका मलाइका जे सरदार हज़रत जिब्रील ताईं। हज़रत इब्राहिम हज़रत जिब्रील ताईं, हज़रत नूह जिब्रील ताईं, हज़रत मूसा हज़रत ईसा हज़रत इदरीस जिब्रील ताईं। हर नबी जंहिंखे रूहुल कुद्स जो नाम दर्जो छा हिन खां मथां दर्जो आहे जी, हिन खां मथां दर्जो आहे ऐं उहो 10 दर्जो आहे। 10 दर्जो छा आहे? 10 दर्जो उहो आहे जिते जिब्रील जी अची मंज़िल मकाम हद ख़तम थिए ऐं पोइ शुरू थिए। हाँ इहो मकाम इहो मकाम सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजे नबी जो, सिर्फ़ ऐं सिर्फ़ अंबिया मां सिर्फ़ असांजे नबी जो। उहो मकाम छा आहे जेको आम तौर ते असांजे साम्हूं जेको आहे उहो मेराज में बयानु कयो वेंदो आहे। हज़रत जिब्रील अलैहिस्सलाम हिकिड़े दर्जे ते लिखी अचे थो या रसूल हाणे अॻिते मां कोन अॻिते अगरि हिन आबूअ ते पूरा बराबरि अॻिते वधां त हुनजो वजूद सड़ी ख़तम थी वेंदो। या रसूल अल्लाह अॻिते तव्हांजो मकाम आहे न तव्हां खां अॻु में केरु वियो आहे न तव्हां खां पोइ केरु वेंदो। हाणे इन जिते जिब्रील ख़तम थो थिए किताब रसूल अकरम जो मकाम शुरू थो थिए ऐं इन जो बयानु क़ुरान मजीद में सूरह नज्म में आहे। वन्नज्मि इज़ा हवा जॾहिं सितारो हलियो। सितारो ही न आहे रसूल अकरम जॾहिं वञनि था वन्नज्मि इज़ा हवा मा ज़ल्ल साहिबुकुम वमा हवा। इन सफ़र ते तव्हांजो ई साथी न रस्ते खां गुमराह थियो न मामूली बिठेड़ो थियो सिधो सिराते मुस्तक़ीम ते वञे थो पियो। पोइ तव्हां आयत ॿुधो सुम्म दना ग़रीब थियो फतदल्ला अञा ग़रीब थियो। कान काब कौसैन बिन कमाल जो फ़ासिलो औवद न इहो मक़ाम जो औवद न आहे। इहो उहो मक़ाम आहे जिते अल्लाह वटां डायरेक्ट फैज़ वठी थो सघिजे। डायरेक्ट ख़ुदा वटां फैज़ वठी थो सघिजे। इहो को अदना जो मक़ाम आहे। इन मक़ाम ते जे हाणे अल्लाह ताला क़ुरान मजीद में फरमायो फअौहा इला अब्दिही मा औहा। पोइ जेको असां चाहियो पंहिंजे बंदे ते वही कयो बिग़ैर जिब्रील जे
सिर्फ रसूल अकरम जो कहंदो ना कहंदो ना यो ताने सां को वठे यो मेराज रसूल अकरम जो हिकिड़ो त कोन आहे रसूल अकरम जो मेराज 127 दफ़ा खां वधीक आहे 127 दफ़ा खां वधीक आहे यानी छा इज़ा रहा है कुरान मजीद में सिर्फ हिकिड़े जो ज़िक्र आहे 127 दफ़ा मेराज आहे इहो मक़ाम जेको डायरेक्ट अल्लाह खां फैज़ वठे थो बाक़ी सभु हिन खां फैज़ वठनि था हाणे जॾहिं रसूल अकरम इन मक़ाम ते पहुता त इहो वही उसूल करण जो आला तरीन दर्जो आहे इन